बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो डींदड़ देह सारे दई न पचारे मिढ़निया मेहरबान घणो जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो अवल ॾींहुं उन्हनि खे पोइ भारी सिज। अस्सलामु अलैकुम व्यूवर्स। आऊं आहियां जी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम साण खणी आऊं मौजूदु आहियां सुबुह मेहरान। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ ऐं मां उमेद रखां थी त बिल्कुलु ठीकु हूंदव। जेके 2 ॾींहं मोकलुनि जा रहिया ॾाढो सुठा गुज़रिया हूंदा अव्हां जा बि, ऐं अॼु जो ॾींहुं बि अव्हां जे लाइ ॾाढो सुठो हूंदो। हर ॾींहुं ख़ूबसूरत हूंदो आहे, हर ॾींहुं सुठो हूंदो आहे, बशर्त अव्हां जा जज़्बा बुलंद हुजनि, अव्हां में कमु करण जी सघ ताज़ी हुजे, अव्हां सुठो कमु करणु चाहियो ऐं जेको बि कमु आहे हुनखे नए अंदाज़ सां करणु चाहियो। सूमर जो ॾींहुं ॾाढो रिफ्रेशिंग ॾींहुं हूंदो आहे। मां हमेशह हर सूमर ते इहा ॻाल्हि कंदी आहियां त सूमर जो ॾींहुं ॾाढो रिफ्रेशिंग ॾींहुं मूंखे लॻंदो आहे ऐं आउं सम्झां थी त अव्हां जे लाइ बि इहो ॾींहुं ईअं ई हूंदो। जे पोयां यकीननि इहो ई रीज़न आहे त हिकु ॾींहुं या 2 ॾींहं पाण सभु माना सभिनीनि खे रेस्ट जे लाइ खपंदो आहे, पर जेकॾहिं मां ज़हनी सुकून जी ॻाल्हि करियां त मां सम्झां थी त ज़हन असांजो सुकून घुरंदो आहे, ज़हन असांजो असां खां सुकून तलपींदो आहे। ऐं हिन पंहिंजी सोसाइटी जा जेके बि इशूज़ आहिनि उन्हनि में जेकॾहिं असां ॾिसूं त हर माण्हू किथे न किथे ज़रूरु अटकियल आहे, हर माण्हू किथे न किथे ज़रूरु मुंझारनि जे वर चढ़ियल आहे, हर माण्हू खे किथे न किथे थकावट ज़रूरु थिए थी, हर माण्हू थकिजे ज़रूरु थो ऐं हर कंहिंखे रेस्ट जी ज़रूरु नीड हूंदी आहे। पाण त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा पोइ लॻायूं जंहिं चयो आहे साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सो सॼे आलम खे लतीफ़ साईं दुआ कई आहे ऐं उनजे बावजूदि बि असां माना जंहिं सोसाइटी में रहूं था जिते हज़ारे मसइलनि खे पाण खे मुंहुं ॾियणो पवे थो, उते बदमनियूं बि आहिनि, उते बदकारियूं बि आहिनि, उते हज़ारे मसइला बि आहिनि, हर माण्हूअ जा, हर फैमिली जा डिस्ट्रॉइड फैमिलीज़ आहिनि, डिसफंक्शनल फैमिलीज़ आहिनि ऐं हर माण्हू हिकिड़ी जंग में मुब्तला आहे, हर माण्हू हिकु जंग विढ़ी रहियो आहे। उहा जंग पंहिंजो पाण सां बि थी सघे थी, हिन सोसाइटी सां बि थी सघे थी, पंहिंजनि सां बि थी सघे थी, पंहिंजे घर भातियुनि सां बि थी सघे थी। सो इन सॼे मामलात में असां वरी बि जेकॾहिं थोरो वक़्तु पंहिंजो पाण खे ॾिसूं त असांखे छाजी नीड हूंदी आहे। मां वरी बि इहो चवंदसि त असां सभिनीनि खे सुकून जी ज़रूरत पवे थी, असांजो ज़हन थकिजी पवे थो ऐं असां वरी बि सुकून तलबियूं था। सो स्टार्टिंग में मां सिर्फ़ु एतिरो चवंदसि त पंहिंजे लाइ बि जॾहिं असां सुकून जे लाइ सोचींदा आहियूं, सुकून चाहींदा आहियूं, त मां सम्झां थी ॿियनि खे जॾहिं तव्हां ईज़ी कंदव, ॿियनि जे लाइ तव्हां तकलीफ़ूं पैदा कोन कंदव, ॿियनि जे लाइ मसइला कोन उथारींदव, त पोइ शायदि थी सघे थो इहा ॻाल्हि पॉसिबल आहे त तव्हां बि सुकून में रहो। व्यूअर्स, प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं असां वटि प्रोग्राम में ॾाढा सुठा माशाल्लाह बहितरीन गेस्ट मौजूदु आहिनि। डॉक्टर शाहनवाज़ दल साहब पाण साइकेट्रिस्ट आहिनि। सर जिन जी तबियत में चाकाई कोन हुई, खोड़ सारियूं दुआऊं हुयूं संदनि जे लाइ, हिन अङण ते बि असां संदनि जे लाइ दुआ घुर रहियासीं। अव्हां खे दिलि जी गहराई सां महिरबानी। ठीक है, वालेकुम अस्सलाम। ऐं बिल्कुलु ठीकु आहियां सर, अव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो एहसान है। माशाल्लाह, अव्हां खे ठीकु ॾिसी जी, अव्हां खे अल्हम्दुलिल्लाह ठीकु ॾिसी बिल्कुलु यकीन कयो त ॾाढी ख़ुशी थी पई। हिन प्रोग्राम में वरी ॿीहर अव्हां जी अपीयरेंस असांजे प्रोग्राम खे माशाल्लाह ॾाढो अल्लाह जा करम थी जानदार ऐं शानदार बणायो जी आहे। जी जी, सो सुबुह सुबुह जो वक़्तु आहे, मूं ॻाल्हि कई आहे सुकून जी ऐं ज़हनी सुकून छा आहे? ज़हनी ॾिसो, बुनियादी तौर ते एज़ अ साइकेट्रिस्ट या एज़ अ माहिर नफ़्सियात, सुकून माना तव्हां जिते मुतमिन हुजो दिलि सां, जिते तव्हां बिल्कुलु थानीका हुजो, जिते तव्हां जूं सोचूं ऐं तव्हांजे जेको जिस्म आहे उनजो जेको कोऑर्डिनेशन आहे, उनजो जेको तालमेल आहे, उहो बहितर तरीक़े सां तव्हां सां जुड़ियल हुजे ऐं उन ते तव्हां अमल कंदे पंहिंजा जेके मामूलाती ज़िंदगी आहिनि, जेके कार वहिंवार आहिनि, उन्हनि खे सुठे तरीक़े सां अदा करियो त उनखे सुकून चइबो आहे। ठीकु। ऐं जॾहिं तव्हां माना दिलि जो इत्मिनान हुजे ऐं जिस्म सां, दिलि सां ऐं दिमाग़ सां हिकिड़ो तालमेल जुड़ियल हुजे ऐं तव्हां सुठे नमूने माना जेको कम जी नोयत आहे या कम जी जेका जेको हुनजो स्टाइल आहे या कम जो जेको तरीक़ेकार आहे, उहो तव्हांजी दिलि वटां हुजे, तव्हांजी दिमाग़ वटां हुजे, तव्हांजे सोच पटांदड़ हुजे, तव्हांजे ख़्यालनि जे आधार ते मबनी हुजे, त उन महिल पोइ तव्हांखे उहा शइ मज़ो ॾींदी आहे। बुनियादी तौर ते असां जंहिं समाज में आहियूं, उहो समाज हिकिड़ी वॾी भंजदाह जो शिकार आहे। उनजे अंदरि हिकिड़ी वॾी तोड़ फोड़ आहे। उन तोड़ फोड़ जे पोयां जेको फ़लसफ़ो आहे, जेको ख़्यालु आहे, जेका सोच आहे, जेको वीचार आहे, उहो इहो आहे त असां घणियूं शयूं सिखी वरितियूं आहिनि,
तव्हां शहरनि में रहो था, ॿारहाड़ियुनि में रहो था, झंग में रहो था या किथे बि रहो था, ठीकु तव्हां जेको सोचियो था उन ते उन जे हिसाब सां अमल नथो थिए। असां ॾिसो दुनिया तरक़ी पई करे, रोज़ नयूं इजादूं पियूं अचनि। कंहिं ज़माने में मॉडर्निज़म जो दौर हो, पोइ पोस्ट मॉडर्निज़म अची वियो, हाणे त असेंशलिज़म अची वियो, कंज़्यूमरिज़म अची वियो, कार्पोरेटिज़म अची वियो। तव्हांजा मुंहिंजा ख़्वाब त शहरनि में रहण जे करे त कार्पोरेट डिज़ाइन करे पियो, पर जेको ॿारहाड़ीअ में माण्हू रहे थो, जेको असांजी घणे खां घणी आबादी, छो पाकिस्तान ऐं सिंध जी जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त उहो असांजो एग्रो बेस मुआशिरो आहे। जी हा, हिकिड़ो असांजो एग्रो बेस मुआशिरो आहे। उन जे अंदरि जेका वॾी भंजडात पई थिए उहा अख़लाक़ी क़दरनि जी थिए पई, उहा सोचनि जी थिए पई, ऐं उहा हुनजी ज़िंदगी जूं जेके रोज़मर्रा जा कार वहिंवार आहिनि उन्हनि जे अंदरि थिए पई। त असां हिकिड़े वॾे कैनवास ते वेही जॾहिं सोचियूं था त अॼु असां पंहिंजे सभिनि नाज़रीन सां मुखातिब आहियूं त असांखे तव्हांखे ऐं समूरनि माण्हुनि खे घुरिजे त असां उन शइ ते सोचियूं त ॾिसो हिकिड़े पासे जेके सुधरियल मुल्क आहिनि उन्हनि जा माण्हू रोज़ का न का नई नवाण आणीनि पिया, का न का जिदत आणीनि पिया। ऐं ॾिसो असांजो माण्हू अञा ताईं स्कूल में नथो वञे, उनजो औलाद स्कूल में नथो वञे, उनखे अञा हैव एंड हैव नॉट जे जहिड़नि जे विच में उहे माण्हू ज़िंदगियूं गुज़ारीनि पिया। उन्हनि जे अंदरि सुस्तियूं आहिनि, उन्हनि जे अंदरि काहिलियूं आहिनि, उन्हनि जे अंदरि कम में दिलचस्पी न आहे, उन्हनि जे अंदरि उदासियूं आहिनि, उन जे अंदरि पंहिंजा जेके टारगेट्स आहिनि उहे न अचीव करण जूं अजीब तमन्नाऊं आहिनि। त उहे चाहिनि था त बसि पिया हुजूं, का शइ असांखे मिले, को ख़ैरात मिले ऐं का अहिड़ी शइ मिले जंहिं ते असांजो गुज़रान हले, असां महिनत न करियूं। ऐं जॾहिं उहो समाज उनजी जेका जोड़जक अहिड़ी थी वञे जेका अबतरीअ जे तरफ़ वञे, जेका उन्हनि जे अंदरि माना ॾिसो जॾहिं तव्हां कंहिं नई शइ जे लॻंदा आहियो, खोजना कंदा आहियो, जॾहिं तव्हां तहक़ीक़ कंदा आहियो, अभ्यास कंदा आहियो ऐं तव्हां नई शइ जी ॻोल्हा कंदा आहियो त तव्हांजे अंदरि हिकिड़ो उत्साह पैदा थो थिए। तव्हांजे अंदरि हिकिड़ो वॾो उत्साह पैदा थो थिए ऐं तव्हां अॻियां हलण जी तव्हांजे अंदरि हिकिड़ी शक्ति अचे थी, हिकिड़ी ताक़त थी अचे। पोइ उन महिल छा थो थिए जो तव्हां नयूं नयूं शयूं ॻोल्हियो था। सॼे पोलार में अलाए जेको काइनात जो गोलो आहे उनजे अंदरि जिते नयूं शयूं थियनि पियूं उन्हनि जी तव्हां ॻोल्हा कयो था। पर जेको असांजो एग्रो बेस समाज आहे, जेको असांजो ॿारहाड़ी जो समाज आहे या इवन शहरनि जो समाज आहे, ॾिसो तव्हां दीन में आहे त राति खे आराम जे लाइ ऐं ॾींहं खे माश जे लाइ। ऐं असां हाणे ॾिसो असांजा कारोबार शहरनि जी ॻाल्हि था कयूं त 12 बजे खां अॻे खुलनि कोन था। उन खां पोइ असां पूरी दुनिया चवंदी आहे त असां ॾींहं जी रोशनी में जेतिरो कमाए सघूं ओतिरो कमायूं। उन सां असांजा जेके तवानाई जा ज़रिया आहिनि उहे बि घटि इस्तेमालु थींदा, असांजूं एनर्जीज़ वधीक इस्तेमालु थींदियूं ऐं असांजूं जेके सिहतमंद तवानायूं आहिनि उहे वधीक जेके आहिनि। तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। ऐं जेकॾहिं असां ॾिसूं था साइकोलॉजी खे त उहा बि असांखे इहो ई सम्झाए थी त ज़हन जे सिहतमंद रहण जे लाइ ज़रूरी आहे त असां ॾींहं जा जेके असांखे 24 कलाक मिलंदा उन्हनि खे असां डिफरेंट पार्ट्स में विरहायूं ऐं सुबुह जो जेको वक़्तु आहे उन में असां कमकार कयूं, यानी ॾींहं जे वक़्तु कमकार कयूं ऐं राति जे वक़्तु असां आरामी थियूं ऐं ॾाढो सुकून सां असां निंड कयूं। मां चवंदी आहियां त जेकॾहिं तव्हां सुकून सां सुम्हो था, तव्हांखे सुकून जी निंड अचे थी, तॾहिं बि तव्हां ॾाढा लकी आहियो। छो त हिकिड़ो फुटपाथ ते पियल माण्हू उनखे ॾाढी सुठी निंड ईंदी आहे ऐं महल में मौजूदु इंसान निंड खां कासिर हूंदो आहे, निंड जे लाइ हू जतन कंदो आहे, पर सुकून जी निंड शायदि उन इंसान खे नसीबु कोन थींदी आहे। सो सुकून जी निंड जेकॾहिं अव्हांखे नसीबु थिए थी, सुबुह जे वक़्त में अव्हां पंहिंजे किर्त ॾे वधो था ऐं सुठे तरीक़े सां ॾींहं तव्हां गुज़ारियो था ऐं पंहिंजे बचनि जे लाइ रोज़ी रिस्क जो वसीलो अव्हां आहियो त अव्हां ॾाढा ख़ुशि नसीबु इंसान आहियो। अच्छा, उनखां अलावा दिलि जूं बीमारियूं तव्हां पाण हींअर हिन फेज़ मां गुज़रिया आहियो, छा रीज़न आहे? छा असांखे जेके ॾिसो जेके न्यू ताज़ियूं तहक़ीक़ूं अचनि पियूं, अभ्यास अचनि पिया, उहे ॿुधाइनि पिया त हाणे त नौजवाननि जे अंदरि बि थियनि पियूं। उन्हनि जे हाणे ॾिसो 2 टे ॻाल्हियूं आहिनि। जेतिरी सहल पसंदी ऐं सुस्ती असां करियूं था, असां पंहिंजे जिस्म खे टाइम नथा ॾियूं। बेसिकली छा थो थिए त असांजा खाधा खुराक जा जेके ज़रिया आहिनि उहे एतिरा तवाना न आहिनि, उहे एतिरा
बहितर न आहिनि। हा हा बिल्कुलु बिल्कुलु उन्हनि जे अंदरि अणाहठ आहे मुख़्तलिफ़ शयुनि जी। उन खां पोइ वरी असां पंहिंजे जिस्म खे टाइम नथा ॾियूं। माना ॾिसो असांजा वज़न केतिरा आहिनि ऐं असांजे जिस्म ते चर्बियूं केतिरियूं चढ़ी वियूं आहिनि। उन्हनि जे पोयां बि असांजो ई अमल दख़ल आहे। ॾिसो त ॾिसो जेकॾहिं असां वर्कआउट न कंदासूं, कसरतूं न कंदासूं, पंधु न कंदासूं। अॻे तव्हांजा असांजा जेके वॾा हुआ, अबा ॾाॾा हुआ, उहे पंधु हलंदा हुआ। सही उन्हनि जे अंदरि उहे समूरियूं शयूं पैदा न थींदियूं। हाणे जेको असां फास्ट फूड जे वर चढ़ी विया आहियूं। शहरनि में त जेके वॾा चेन्स आहिनि उन्हनि ते त आहिनि ई आहिनि, बिल्कुलु पर ॿारहाड़ियुनि में बि हाणे जेके आहिनि नंढा नंढा ढाबा खुली विया आहिनि, उते बि इहे समूरियूं शयूं अची वियूं आहिनि। उनखां पोइ जेके खुराकूं आहिनि उहे असांजूं सिहतमंद खुराकूं कोन्हनि। हा बिल्कुलु बिल्कुलु उनखां पोइ असां सुस्त आहियूं। असां रांदि रूंद में, विंदर वरूअ में, ऐं असां अंदरि जे अंदरि जेके असांजे रवैयनि जे अंदरि जेका बदिलाव आयो आहे, जेको तब्दीली आई आहे, उन जे करे बि असां पंहिंजे अंदरि जेको ज़िद, कावड़, हसद, अनाद, जी बिल्कुलु इहे समूरियूं शयूं जॾहिं विझूं था त उहे असांजे वजूद ते असरु रखनि थियूं। ऐं दिलि जेका आहे न उहा बि त हुन वजूद जो हिसो आहे। उहा बि हिते इन ई जिस्म जे अंदरि धड़के थी। उनजो कमु आहे रत जो जेको आहे न सो सप्लाई करणु, गर्दिश हा गर्दिश खे जेको आहे न सो मुस्तक़िल रखणु। त पोइ छा थो थिए, जेका असांजी सैनिटरी लाइफ आहे, जेका असांजी आसाइश पसंदि ज़िंदगी आहे, जी हा उन ते असां छा कयो आहे, असां जेको आहे न सो कम ते वेठा आहियूं, कम ते अधु दिलि थो लॻे असां मोबाइल में लॻा पिया आहियूं। असांखे कम ते अधु दिलि थो लॻे असां मुख़्तलिफ़ ॿियनि जेके शॉर्ट कम्स आहिनि उन्हनि ते लॻा पिया आहियूं। सही था चओ। पोइ उन सां छा थो थिए त जीअं मूं चयो न त असांजे समाज जी गॾियल भंजदा थी आहे, माना चौतरफ़ी भंजदा थी आहे। उन्हनि जे अंदरि रवैया हुजनि, उन्हनि जे अंदरि नफ़्सियात हुजे, उन जे अंदरि सोचनि जूं धाराऊं हुजनि, बिल्कुलु उन जे अंदरि हसद हुजनि, साड़ हुजनि, अनाद हुजनि, समाजी बीमारियूं हुजनि, नफ़्सियाती बीमारियूं हुजनि, जिस्मानी बीमारियूं हुजनि। इहे समूरा उन भंजदा जे करे जेका आहिनि सो पैदा थियूं आहिनि। ॾिसो तव्हां वेहो था हिते, तव्हां पंहिंजो ही प्रोग्राम रोज़ कयो था, लाज़मी तव्हां उनजो होमवर्क कयो था, तव्हां उनजे लाइ प्लैनिंग करियो था त अॼु मूंखे छा ॻाल्हाइणो आहे, किथां ॻाल्हाइणो आहे, टॉपिक सिलेक्ट करियो था। उनखां पोइ तव्हांजो डायरेक्टर साहिबु तव्हांखे वधीक गाइड करे थो। उनखां पोइ तव्हां पढ़ो था। असांजो जेको ॿाराड़ी जो समाज आहे, ॾिसो आउं बेसिकली ॿाराड़ी जो माण्हू आहियां, ॻोठ जो माण्हू आहियां, ॻोठाणी ज़िंदगी मां ॿाहिरि निकिरी हिते पहुतो आहियां। त असां जेके बि हैदराबाद में रहूं था, कराची में रहूं था, या दुनिया जे कंहिं बि ॻोल्हे ते रहूं था, उन मां असांजी 70% जेका आबादी आहे न उहा ॿाराड़ी जी आहे। त असां उतां खां छा सिखियो हो ऐं असां उनखे अख़्तियार छा कयो, पंहिंजो पाण ते लागू छा कयोसीं। असां आराम पसंदी में अची वियासीं, थधियुनि कमरनि जी ज़ैबाइश थी वियासीं। पर जेकॾहिं असां वर्कआउट ते वञूं, जेकॾहिं असां महिनत करियूं, कसरत करियूं, जिस्मानी तौर ते चुस्त ऐं तवाना रहूं, त जेको आहे न सो सीन तब्दील थी सघे थो। जेका तव्हां असां ॻाल्हि पिया करियूं त अॼुकल्ह नौजवान जे अंदरि दिलि जूं जेके बीमारियूं अचनि पियूं, इहे हिकिड़ी अलार्मिंग सिचुएशन आहे। बुज़ुर्गनि में या वॾी उमिरि जे माण्हुनि में या मिडल एज माण्हुनि में अचनि थियूं त ठीकु आहे, उन्हनि जे मथां ज़हनी दबाव आहे, उन्हनि जे मथां इक़्तिसादी दबाव आहे, उन जे मथां जेको आहे न सो माहौलियाती दबाव आहे, उन जे मथां कमकार जो दबाव आहे, त उन्हनि ते हिकिड़ी ॻाल्हि ठहे बि थी। पर जेके पीउ जे पैसनि ते पलजनि पिया, उन्हनि खे बि हाणे मसइला थियनि पिया न। उहे वरी उहे जहिड़ा बर्गर थुल्हा हूंदा आहिनि, ओड़ा हाणे पाण थुल्हा थी था वञनि। त इहे जेके फास्ट फूड्स, इहे जेके आहिनि सो होटलिंग्स, हेल्दी रूटीन खां पाण हटी विया आहियूं। ऐं हिकिड़ी ॾाढी सुठी सिंपल असांजी सिंधीअ जी चवणी आहे त सवेर उथो, सवेर सुम्हो, अवल धणीअ जो नालो वठो। त इन रूटीन खां पाण ॾाढो परे परे हटी विया आहियूं, ॾाढो दूरि थी विया आहियूं। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, एवरी एक्शन हैज़ इट्स इक्वल एंड अपोज़िट रिएक्शन। हर एक्शन जो हिकिड़ो अपोज़िट रिएक्शन हूंदो आहे। न्यूटन जो इहो 3rd लॉ आहे, न्यूटन बिल्कुलु सही चयो आहे, छाकाणि त असां जेको कमु करियूं था उनजो रिज़ल्ट असांखे ज़रूरु मिलंदो आहे। सो असां जेकॾहिं हेल्दी रूटीन खां हटंदासीं त इहा सिधी ॻाल्हि आहे त उनजो जेको असरु आहे उहो असांजी ज़ाती ज़िंदगी ते पवंदो ऐं असांजी हेल्थ ज़रूरु डिस्ट्रॉय थिए थी। व्यूअर्स, हिन वक़्तु साही जो थी वियो आहे। प्रोग्राम जी फर्स्ट ब्रेक आहे। अवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी, अवां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में
ऐं व्यूवर्स प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हली रहियो आहे, तव्हां स्क्रीन ते असांखे लाइव ॾिसी रहिया आहियो, गॾोगॾु स्क्रीन ते ॾिनल नंबर बि हली रहियो आहे। रोज़ ॾींहुं मां अनाउंस हिकु दफ़ो ज़रूरु कंदमि 022210285 तव्हां डायल कजो ऐं प्रोग्राम में शामिलु थिजो। जेको हलंदड़ मौज़ू आहे, जेका ॻाल्हि ॿोल हले पई, उन मुताबिक़ जेकॾहिं तव्हां का ॻाल्हि ॻंढींदव त पोइ ॻाल्हि ॾाढी खाराइती हूंदी, ॻाल्हि ॾाढी सुठी हूंदी, या हर ॾींहं ते मां पॉइंट ऐड कंदी आहियां ऐं मूंखे लॻंदो आहे त ईअं चवणु बहितरु रहंदो आहे। यकीन वञो ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं तव्हां यूज़फुल ॻाल्हि कंदा आहियो, काराइती ॻाल्हि कंदा आहियो, त असांजे प्रोग्राम जे लाइ बि ॾाढो बहितरु हूंदो आहे। जेके ॿिया ॿुधंदड़ हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ बि बहितरु हूंदो आहे। अॼुकल्ह जो माहौल, असांजो माहौल, जेको माहौल असां पाण जोड़ियो आहे उहो असांजे घर खां शुरू थिए थो ऐं उनखां पोइ वरी सोसाइटी जा जेके इम्पैक्ट्स असांजे मथां पवनि था, सोसाइटी जा जेके असर असांजे मथां पवनि था ऐं मुख़्तलिफ़ रवैयनि सां जॾहिं असां वेड़ झेड़ कयूं था। हा ठीकु आहे, हिकिड़ो एडल्ट माण्हू आहे, उहो सम्झी वेंदो आहे, बिहेवियर्स खे सम्झणु शुरू करे छॾींदो आहे, पर ॿार ते मुख़्तलिफ़ रवैयनि जा असर कीअं पवंदा आहिनि, उनजे ज़हन ते उहो केतिरो दॿाउ विझनि था, केतिरो सप्रेस कनि था उन ॿार खे, ऐं पोइ उनखां अॻियां वधी करे ॿार जॾहिं हिन मुआशिरे में अॻियां वधे थो, पंहिंजो पाण खे संवारे थो, पंहिंजो पाण खे ठाहे थो, त छा उहो हिकु काराइतो शहरी थी हिन मुआशिरे में उन फ़र्द जी हैसियत सां साम्हूं अचे थो, उन फ़र्द जी हैसियत सां पंहिंजूं छा ख़िदमतूं सर अंजाम करे थो, या पंहिंजो पाण खे हिकिड़ो यूज़फुल काराइतो शहरी काउंट कराए थो। इहे ज़रूरु सुवाल मुंहिंजे ख़्याल सां पैदा थियनि था। इन सभिनी सवालनि जो जवाबु असां हिन प्रोग्राम में आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि खां वठंदासीं। प्रोग्राम में डॉक्टर शाहनवाज़ दल साहब मौजूदु आहिनि ऐं संदन शख़्सियत खां अव्हां सभु वाक़िफ़ आहियो, पाण ॾाढा सुठा साइकेट्रिस्ट आहिनि, संदन हिकिड़ो नालो आहे ऐं संदन शख़्सियत खां मां नथी सम्झां त को बि असांजो सिंधी माण्हू बेख़बर हूंदो। सो सर, असां ॿारड़नि ते ॻाल्हाईंदासीं, एडल्ट्स ते ॻाल्हाईंदासीं, पेरेंट्स ते ॻाल्हाईंदासीं ऐं घर जो माना यानी बुनियाद ते आउं अॼु ॻाल्हाइणु चाहियां पई, छाकाणि त ॾिसो जेके जड़ूं हूंदियूं आहिनि, तव्हां को बि ॿिज पोखींदो तव्हांखे समर उहो ई मिलंदो। ईअं कोन्हे त मां मिर्च जो हिकिड़ो फ़सुलु पोखणु चाहियां पई ऐं आउं चाहियां त मूंखे अंगूर मिलनि, इहो त पॉसिबल ई कोन आहे न। सो चवण जो मक़सदु त तव्हां जेको ॿार खे माहौल ॾींदव, ॿार त तव्हांखे उहो रिज़ल्ट ॾींदो न। सो कीअं माहौल कीअं हुजणु खपे? ॾिसो, बुनियादी तौर ते जॾहिं असां हिकिड़े वॾे कैनवास ते था ॻाल्हायूं, माना हिकिड़ी वॾी फील्ड ते था ॻाल्हायूं, त हिकिड़ो हारी जॾहिं पंहिंजी बनीअ जी तयारी करे थो त उहे माना जेके अहिड़ा ॿूटा जेके नुक़सानकार आहिनि उनखे कढे थो ऐं उनजे अंदरि हर लाहे थो, उनजी लेवल करे थो, उनजी सतह खे मैनेज करे थो, पाणी ॾिए थो, मौसम आहार उनजे अंदरि फसल पोखे थो। हाणे इहा थी हिकिड़ी तयारी। हाणे छा आहे त मूं पहिरियों जेको असांजो इंट्रो हुयो उन में जेका ॻाल्हि कई न, इज्तमाही भंडा थी जेका समाज जी, उनजा मुहरकात कहिड़ा आहिनि, उनजा ट्रिगरिंग पॉइंट्स कहिड़ियूं आहिनि, उन्हनि जे अंदरि ॾिसो। हाणे तव्हां असां जॾहिं समाज जी जेका आहिनि सो छेद कयूं था, एनालाइसिस कयूं था, त असांखे हिकिड़ी शइ मिले थी त हाणे आम माण्हू वटि बि अना अची वई आहे, आम माण्हू वटि बि हसद अची वियो आहे, आम माण्हू वटि सेहतमंद चटाभेटी या कॉम्पिटिशन खां हटी करे गैर सेहतमंद चटाभेटी अची वई आहे, जेको मूं लफ़्ज़ हिकिड़ो हैव एंड हैव नॉट जो इस्तेमालु कयो, उन हाणे जेको आहे न सो असांजे समाज खे नियोड़े छॾियो आहे। हाणे ॿारहाड़ी जो माण्हू हुजे या शहर जो माण्हू हुजे, असांजो फोकस हिन जे करे अॼु सुबुह खां ई असां हिकिड़ो फोकस, माना छो त असां एग्रो बेस्ड कंट्री आहियूं, असांजे समाज जो 70% ॿारहाड़ियुनि में थो रहे, 30% असां शहरनि में रहूं था। त अर्बनाइज़ेशन पंहिंजी जॻह ते हिकिड़ो नयो फिनामिना डेवलप थिए पियो, पर जेको असांजो रूरल सेटअप्स आहिनि, जेके ॿारहाड़ी वारो समाज आहे, असांखे उनजी ओसर ते ॻाल्हाइणो आहे ऐं उनजे अंदरि जेके बि नुक्स आहिनि, उनजे अंदरि जेके उणायूं आहिनि, जेके घटि आहिनि, उन्हनि ते ॻाल्हाइणो आहे। त आम तौर ते जॾहिं असां ॾिसूं था, हिकिड़ो छेद कयूं था, त जीअं तव्हां ॿार जी ओसर जी ॻाल्हि कई, त उनजे अंदरि बि तरबियत, पालना, उनखां पोइ माहौल, उनखां पोइ तालीम, उनखां पोइ माइटनि जा रवैया, पोइ उस्ताद जो रवैयो, पोइ उन ॿार जो पंहिंजो ज़ाती रवैयो, इहे समूरियूं शयूं उन ॿार जी जेका पालना आहे, परवरिश आहे। तव्हांखे ॿुधी ॾाढो तइजुब थींदो त सुधरियुनि मुल्कनि में पेरेंटिंग, जंहिंखे असां परवरिश चवंदा आहियूं, पालना चवंदा आहियूं,
वालदेन जे तरफ़ां उहो हिकिड़ो सब्जेक्ट थी उभरे पियो एग्जैक्टली ऐं एग्जैक्टली उन ते एक्सपर्ट्स पिया वेहनि जी हाँ उहे ॿारनि जी तरबियत माना जेको आहे न सो माउ जी हंज खां वठी स्कूल गोइंग लेवल ताईं कनि था उन खां ॾिसो असां हिते वेही जेको आहे न सो ॻाल्हियुनि में मुख़्तलिफ़ चौकनि ते मुख़्तलिफ़ होटलनि ते मुख़्तलिफ़ ॿियनि जॻहियुनि ते वक़्तु विञायूं पिया पर जेकॾहिं असांजी भेट में ॿी दुनिया में जॾहिं असां वञूं था या जेके सुधरियल दुनियाऊं आहिनि उन्हनि में वञूं था त उते जा माण्हू नयुनि इजादुनि जे लाइ ॻाल्हाइनि था नयुनि तरक़ियुनि जे लाइ ॻाल्हाइनि था नवाण लाइ ॻाल्हाइनि था जिदत लाइ ॻाल्हाइनि था ऐं जेके शयूं अची वियूं आहिनि उन्हनि जे अंदरि बि अञा मॉडिफिकेशन माना उन्हनि जे अंदरि बि अञा बहितरी जे लाइ ॻाल्हाइनि था ऐं असांजो माण्हू अॼु बि उन मोबाइल जे अंदरि गड़क लॻो पियो आहे उन उन रांदियुनि खां दूरि थी वियो आहे ॾिसो असांजी ॿारड़ियुनि में वॉलीबॉल हूंदी शूटिंग बॉल हूंदी कोॾी कोॾी हूंदी वंझवटी हूंदी हुई ऐं ॿियूं जेके ऐं कबड्डी हूंदी हुई ऐं मल्ल हूंदी हुई ऐं उनखां पोइ रेस जा मुक़ाबला थींदा हुआ उनखां पोइ ॿियूं काफ़ी सारियूं थींदियूं असां वटि ॿारड़ियुनि में हाणे जेको ओताक कल्चर आहे उहो बि ख़तमु पियो थिए छो त माण्हू अफोर्ड नथा करे सघनि छो त उन्हनि जूं दिलियूं सोढ़ियूं थियूं आहिनि अफोर्ड अॼु बि करे सघनि था उहो 20,000 जो वॻो वठी सघनि था पर उहो 20,000 ॾिसो ओताक ते करिणो छा हूंदो असां बचपन खां असां जेके बि सुठियूं हीउ जेको ॻाल्हाइणु सिखिया आहियूं असां उन ओताकनि मां सिखिया आहियूं गॾिजाणियुनि मां सिखिया आहियूं जिते असांजा वॾड़ा वेंदा हुआ परोलियूं हूंदियूं गुजारतूं हूंदियूं सुठा सलूक हूंदा हिकिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं फ़ैसिला हूंदा हुआ ऐं माण्हुनि जूं अख़लाक़ी तरबियतूं थींदियूं हुयूं उनखां पोइ रांदि रूंद शाम जो असांखे यादि आहे त रांदि ऐं पाण वॉलीबॉल खेॾंदो आहियां शूटिंग बॉल खेॾंदो आहियां ऐं पाण रांदीगर आहियां पर उन्हनि समूरनि शयुनि जे विचां असां पंहिंजे समाज जी उहा ओसर नथा कराए सघूं छो नथा कराए सघूं जो असांखे किथे न किथे हानियूं रसे पियो उहो असांजे रवैयनि मां पियो रसे असांजे रोज़मर्रा जे कार वहिंवार मां पियो रसे ऐं असांजी इज्तमाही सोच मां पियो रसे छो त ॾिसो तव्हां जॾहिं फितरत जे ख़िलाफ़ ईंदो न त पोइ फितरत बि तव्हां सां विढ़णु शुरू थी करे मौसमूं बदिलजी वयूं बेमुंदाइता मींहं अची विया ईअं माण्हुनि जा रवैया बि बेमुंदाइता थियणु शुरू थी विया ईअं माण्हुनि जे रवैयनि में बि बेमुंदाइतियूं तब्दीलियूं अचणु शुरू थी वयूं ऐं उहो ॾिसो भाउ सां पियो विढ़े पीउ खे ॿाहिरि कढी था छॾीनि जेके मुक़दस रिश्ता आहिनि माउ ऐं पीउ जा उन्हनि खे हाणे इहा तरबियत इहा ओसर इन माहौल उनखां पोइ जेके रहणी कहिणी उनखां पोइ असांजो जिस्मानी जेके असांजी ज़रूरतूं आहिनि उहे इहे समूरियूं गॾिजी सॾिजी करे ॾिसो समाज जेको हूंदो आहे न उहो फ़र्द ठाहींदा आहिनि जी बिल्कुलु ऐं हिकिड़ो घर बि फ़र्द ठाहींदा आहिनि पर जेकॾहिं उन हिकु घर जीअं तव्हां असां ॿुधो आहे त जेकॾहिं तव्हां बुनियाद में हिकिड़ी सिर टेड़ी खणी वेंदो त सॼी इमारत टेड़ी थी वेंदी त तीअं जेकॾहिं ॿार जी ओसर में ॿार जी निगाहदाश्त में ॿार जी परवरिश में तव्हां का कोताही कंदो त उहा कोताही सॼी ज़िंदगी हलंदी पोइ छा थो थिए उन ॿार जे जेको ॿार नंढे हूंदे खां चिड़ ज़िद ऐं इहे शयूं सिखे थो ऐं अख़लाक़ी क़दरूं नथो सिखे उहो ॿार अॻियां हली समाज जे लाइ तमामु वॾो हानिकार साबित सही समाज में उहो ई कॉन्ट्रीब्यूट करे थो जेको समाज हुनखे ॾिए थो बिल्कुलु तव्हां सही चओ पिया अच्छा कीअं असां सेटिस्फाई रहूं कीअं असां मुतमईन रही सघूं था मुतमईन ज़िंदगी कीअं गुज़ारे सघूं था कीअं मुतमईन ज़िंदगी घारे सघूं था ॾिसो असांजे समाज में रहूं था न उते जो पंहिंजो हिकिड़ो फोक विज़डम आहे जेको अवामी लोक ॾाहप आहे ठीकु उनखां पोइ असांजा मज़हब आहिनि उनखां पोइ असांजूं अख़लाक़ी तरबियतूं आहिनि उनखां पोइ असांजूं जिस्मानी तरबियतूं आहिनि उनखां पोइ असांजी रूहानी तरबियतूं आहिनि हाणे इहे समूरियूं जेकॾहिं गॾिजनि ऐं बराबरि सां उनजो वज़न तक तौर उहा जेकॾहिं बराबरि हूंदी त असांजे अंदरि हिकिड़ो अतमीनाने कलब पैदा थींदो हाणे मिसाल जे तौर ते तव्हां सुबुह जो निकिता आहियो पंहिंजे घरां हिते प्रोग्राम करे जॾहिं वापसि घर पहुचंदो ऐं तव्हां पंहिंजा रिकेप्स ॾिसंदो या प्रोग्राम खे रिव्यू कंदो जेकॾहिं तव्हां सुठो परफॉर्म कयो हूंदो तव्हांजी समूरी तरबियत तइलीमी अख़लाक़ी ऐं तव्हांजी समाजी ऐं नफ़्सियाती जेकॾहिं तव्हां कॉम्पैक्ट आहियो बहितर आहियो सालिम आहियो त तव्हां प्रोग्राम खे 4 चंड लॻाए जॾहिं घर पहुचंदो त तव्हांजी हीअ 2 कलाक जूं थकावटूं जेके आहिनि सो काफ़ूर थी वेंदियूं पर उनजे बनस्बत जेकॾहिं तव्हांजे अंदरि कावड़ हुजे अनाद हुजे
तव्हां रोड ते कंहिंसां विड़ी आया हुजो, मूड ख़राबु हुजे, ऐं तव्हां राति निंड सही न कई हुजे, ऐं तव्हां राति कंहिंसां झगड़ो कयो हुजे, या को सुठो किताबु न पढ़ियो हुजे, या का सुठी ॻाल्हि न ॿुधी हुजे, त पोइ हिते तव्हां ईअं पिया ॻाल्हाईंदो, हवाउनि में पिया ॻाल्हाईंदो, ऐं जॾहिं वापसि वेंदो त तव्हां मुतमिन न। त ही जेका इंसान जे वजूद सां फलाड़ियल समूरियूं शयूं आहिनि न, बिल्कुलु बिल्कुलु उन्हनि जो तालमेल जेको आहे न सो बराबरी जे बुनियाद ते हुजे। उहा रूहानियत हुजे, उहा जिस्मानी हुजनि, Exactly, उहा समाजी हुजनि, उहा माहौलियाती हुजनि, उहा इक़्तिसादी हुजनि, उनखां पोइ वञी इत्मिनान कल्ब पैदा थियो, जेको जंहिंखे तव्हां सुकून चओ था, दिलि जो मुतमिन थियणु चओ था, जेको दिलि जेको तव्हां जॾहिं तव्हां बिल्कुलु रिलैक्स थी वञो, जॾहिं तव्हां कम खे इंजॉय कयो, जॾहिं तव्हां कंहिं किर्त खे बिल्कुलु बिल्कुलु सही पिया चओ। जॾहिं कंहिं किर्त खे तव्हां पंहिंजो पैशन करे खणी हलो, मिसाल जे तौर ते तव्हां एंकर पर्सन आहियो न, तव्हां हुनखे इंजॉय करियो, लम्हनि खे ॾिसो। इंसान जो वजूद भले केतिरो आहे, कंहिंखे का ख़बर कोन्हे, बिल्कुलु ठीकु आहे, त जेकॾहिं तव्हां लम्हनि खे, उहो असां हिकिड़ो चवंदा आहियूं जेके मोटिवेशनल उहे चवंदा आहिनि लिव इन नाउ, हींअर में हिन वक़्त में जियो, हिन वक़्त में जियो, लिव इन नाउ। जेकॾहिं तव्हांजो नाउ बहितरु आहे, हींअर बहितरु आहे, ही वक़्तु बहितरु आहे, त तव्हांजो माज़ी बहितरु थी वेंदो, तव्हांजो मुस्तक़बिल बहितरु थींदो। छो त तव्हांजूं सॼियूं प्लैनिंग्स, तव्हांजूं सॼा जेके रोड मैप्स आहिनि, उहे सॼा उनजे मथे इनसार कनि था त तव्हां हींअर वक़्त में कीअं पिया घारियो। ऐं जेकॾहिं तव्हां सुठे इल्म सां आराइस्ता आहियो ऐं तव्हांजो हींअर जो वक़्तु सही न आहे, त पोइ तव्हांखे इत्मिनान न हूंदो, तव्हांखे सुकून न हूंदो। जेसि ॾिसो तव्हां नौ खां चोटी ताईं मुतमिन तॾहिं थींदो जॾहिं तव्हांजो तालमेल सही हूंदो। बिल्कुलु बिल्कुलु जेके तव्हांखे 5-6 कंपोनेंट में ॿुधाया न, रूह हुजे, जिस्म हुजे, मज़हब हुजे, माहौल हुजे, तरबियत हुजे, इल्म हुजे, इहे समूरियूं शयूं जॾहिं गॾजनि थियूं, पोइ हिकिड़ो बहितरीनु इंसान, जेको इंसान कामिल आहे, असांखे तलाश करणी आहे पंहिंजे अंदरि इंसान कामिल जी। असां छा कंदा आहियूं, इंसान कामिल ॿाहिरि ॻोल्हींदा आहियूं। जॾहिं असां इंसान कामिल ॿाहिरि ॻोल्हींदासूं न, त पोइ असांखे कोन मिलंदो। जॾहिं असां अंदरि में तलाश कंदासूं, असां पंहिंजी ज़ात जे अंदरि, पंहिंजे जेको महवर आहे उनजे अंदरि कंदासूं, ऐं पोइ उनखे तरबियत सां, इल्म सां, जेको फोक विज़डम आहे, या जेका ॾहाप आहे, फ़लसफ़ो आहे, साइंस आहे, उन्हनि सां जेकॾहिं आहिस्ता कंदासूं। ॾिसो असां टाई पाती, शर्ट पाती, पैंट पाती, सुठा शूज़ पाता, बाज़ारि असां पंहिंजो ॾेख वेख सही करे छॾियो, पर असां पंहिंजे रूह जो ॾेख वेख सही नथा करणु चाहियूं। उहो इंसान कामिल तॾहिं थींदो जॾहिं पंहिंजे रूह जो ॾेख वेख सही कंदो, जॾहिं पंहिंजे रूह जे अंदरि जेका आहे न सो सरशारी आणींदो, जॾहिं पंहिंजे रूह जे अंदरि हिकिड़ी अहिड़ी हकारी तवानाई आणींदो जेका उनखे ज़िंदगियूं बदिलाए छॾे, जेका ॿियनि ते असर अंदाज़ थिए। वण आहे न, ॾिसो हिकिड़ो वणु आहे, उहो ॿियनि खे छां ॾिए थो, आसीस ॾिए थो, सुकून ॾिए थो। उहो छा थो करे त हू पंहिंजे मथां बरसाति, गर्मी, सर्दी, लुक ऐं उस सभु बर्दाश्त करे थो। पाणी न आहे तॾहिं बि सेंचे सेंचे पाणी खणे थो, पंहिंजो पाण खे सावक में पैदा करे थो। त इहो इंसान कामिल अंदरि में ॻोल्हणो आहे, ॿाहिरि न आहे ॻोल्हणो। जंहिं ॾींहुं तव्हां पाण में वेही रूह रिहाण, कयम अंदर में वेही रूह रिहाण, सो ही कहिड़ो ख़ूबसूरत इहो हिकिड़ो सेंटेंस आहे। चवण जो मक़सदु त असां शायदि ही ग्लैमरस जेको वर्ल्ड आहे इन में एतिरो त असां गुम थी विया आहियूं जो असां पंहिंजो पाण खां परे थी विया आहियूं, असां पंहिंजी ज़ात खां परे थी विया आहियूं। अच्छा, उन खां अलावा इहे सभु ॻाल्हियूं यकीनन मैटर कनि थियूं हिकु मुकमल इंसान थियण जे लाइ, हिकु मुतमईन इंसान थियण जे लाइ, हिकु कामिल इंसान थियण जे लाइ। उन खां अलावा हिकिड़ी ॻाल्हि जेका क्लिक थिए पई मुंहिंजे माइंड में, त असां हूंदा कुझु आहियूं ऐं शो कुझु कराइणु चाहींदा आहियूं। ईअं काफ़ी सारा कैरेक्टर्स असांजे साम्हूं अची वेंदा आहिनि त असां सम्झंदा आहियूं त हीउ माण्हू कुझु आहे ॿियो, हीउ माण्हू शो कुझु ॿियो पियो कराए, माना असां ॿिए खे ॿुधाइणु चाहींदा आहियूं त मां हीअ आहियां, हक़ीक़त में मां ईअं कोन आहियां। त इन जे पोयां छा रीज़न आहिनि? ॾिसो हाणे अचूं था, जेको मूं चयो न अंदरि मां इंसान कामिल खे ॿाहिरि कढणो, पंहिंजो पाण खे। हाणे हिते अचूं था वरी हिकिड़ो नफ़्सियाती पहलू था डिस्कस कयूं, उहो आहे साइकेट्री। उन जे अंदरि इंसान जी जेका शख़्सियत आहे उन जे अंदरि बिगाड़ केतिरा आहिनि, उन जे बिगाड़ जा क़िस्म केतिरा आहिनि। आया उहो ख़ुदि पसंदि आहे,
आया वो ईज़ा पसंदि आहे, ईज़ा ॾियण खे पसंदि थो करे, आया उहो जेको आहे न सो मायूसी ऐं नाउमीदी वारो आहे, आया उहो ॿियनि ते इन्हिसार करण वारो आहे, आया उहो सोच जो ग़ुलाम आहे या सोच जी यलगार वारो माण्हू आहे, या उहो किथे न किथे उनजी रुकावट आहे। हाणे जेका पाण शुरू में ओसर जी ॻाल्हि कई न ॿार जी, माना जंहिंजी माउ पीउ घर पाड़ो इल्मु ॾाहप फोक विज़डम इहे समूरियूं शयूं जीअं हुनखे थोरो थोरो वाद विच में हिसो वंडाईंदियूं आहिनि, त उते किथे न किथे जेकॾहिं का शइ अणपूरी रहिजी थी वञे त उहा हुन माण्हू जे वजूद जे अंदरि शख़्सियत जे बिगाड़ जी सूरत में पैदा थी थिए। क्राइम ॾिसो, असां वटि क्राइम जो मिसाल था खणूं, जेको क्राइम थिए पियो, इन क्राइम जे पोयां बि शख़्सियत जा बिगाड़ अचनि था, मुख़्तलिफ़ नफ़्सियाती आर्ज़ा अचनि था, मुख़्तलिफ़ आदतूं इल्लतूं ऐं तरबियतूं अचनि थियूं, ऐं उन ॿार जी जेका ग्रूमिंग थी, जेका नर्चरिंग थी, जेका पेरेंटिंग थी, उनजो जेतिरो कंट्रीब्यूशन हुयो ब्रोकन, जीअं तव्हां हिकिड़ो बहितरीनु लफ़्ज़ इस्तेमालु कयो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी, डिसफंक्शनल फैमिलीज़। एज़ अ साइकेट्रिस्ट माहिर नफ़्सियात रोज़ जे बुनियाद ते असांजी क्लिनिक ते खोड़ सारा माण्हू अचनि था जेके डिसफंक्शनल फैमिली जे करे कंहिं न कंहिं नफ़्सियाती आर्ज़े में मुब्तला आहिनि। अलाह ताला खे हीउ कारवान हलाइणो आहे, हीउ काइनात जो गोलो हलाइणो आहे, उन ते किथे न किथे का शइ असांजी कोशिशि, अलाह न असांजी कोशिशि सां, छो त अलाह ताला त काइनात जो मालिक आहे, हीअ असांजी कोशिशि, असांजी उणाई, असांजी कोताही जे करे का शइ अणाहठ में रहिजी वञे थी, पोइ उहो इंसानु कामिल असांजे वजूद मां निकिरी थो वञे, पोइ असां तलाश ॿाहिरि था करियूं। इहा तलाश हिते करणी आहे, इहा तलाश हिते करणी आहे, इहा पंहिंजी ॾिसो असां सेल्फ ग्रूमिंग जेका असांजी ज़ाहिरी ॾेख आहे, जेको ज़ाहिरी ॾेख आहे उन ते त असां ॾाढी महिनत था करियूं, मेकअप था कयूं, हेयर स्टाइल था सेट करियूं, सुठी घड़ी था पायूं, सुठा कपिड़ा था पायूं, पर रूह जो मेकअप नथा करियूं। जॾहिं रूह जो मेकअप न कंदासूं, जंहिं बि तव्हां जंहिं मज़हब सां जंहिं बि तरीक़े सां तव्हांजो वापसि आहे, तव्हां उन सां अटैच थी वञो। जेके इल्हामी शयूं आहिनि उन्हनि खे बि क़बूल करियो, जेके दुनियावी शयूं आहिनि हक़ारी उन्हनि खे बि क़बूल करियो, पंहिंजी अॾावत करियो न। असां सुहिणा घर ठाहे छॾिया आहिनि, असां सुहिणा रूह नथा ठाहियूं, ऐं सुहिणा रूह नथा ठाहियूं, असां सुहिणा घर ठाहे छॾिया अथऊं, सुहिणियूं गाॾियूं वठी छॾियूं अथऊं, पर सुहिणी हलत नथा हलूं। असां सुहिणियुनि गाॾियुनि में घुमूं था पर सुहिणी हलत नथा हलूं। असां सुहिणा घर ठाहे छॾिया आहिनि पर सुहिणा रूह नथा ठाहियूं। असां ॿियनि जे अंदरि इंसान कामिल ॻोल्हियूं था, पंहिंजे अंदरि नथा ॻोल्हियूं। असां ॾिसो ॿारहड़ियुनि में जॾहिं असां रहंदासीं त हिकिड़ो नेक मर्द हूंदो, उहो नेक मर्द तव्हांजी असांजी समूरी तरबियत जो महरक हूंदो, मरकज़ हूंदो। उहो असांखे देरि सां जागणो न आहे, जल्दी वञिणो आहे, उस में रांदि न आहे खेॾणी, कंहिंजो बि हुजे ॿार, ओनरशिप हूंदी हुई, जेका समाजी ओनरशिप जेका हूंदी न उहा ख़तम थी वई आहे। हाणे हिते जेको आहे न सो हर घर मां सरदार निकिरनि पिया, हर घर मां जेको आहे न सो नंबरदार निकिरनि पिया, हर घर मां चौधरी निकिरनि पिया। अनफॉर्चुनेटली बदकिस्मती सां जॾहिं समाज इन नहज ते पहुचे थो न, पोइ तोड़ फोड़ थी। बिल्कुलु। अच्छा, भला साइकोलॉजी छा थी चवे इन मुताबिक़? मां कंटिन्यू वधीक कयां थी। लाइव कॉलर आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। अव्हांखे आवाज़ अचे पियो? प्रोग्राम में अव्हां शामिल थी चुका आहियो जी। सुबुह मेराण जे नगण में आऊं अव्हांखे भली कार चवां थी। पंहिंजो नालो ॿुधाईंदा ऐं किथां खां ॻाल्हायो पिया? गुलाम अली कीरियो नवाब शाह मां ॻाल्हायो पिया। जी, अव्हां छा चवणु चाहींदो? को सवाल है? अव्हां छा पुछणु चाहियो था, छा वंडणु चाहियो था? गुलाम नबी कीरियो। डॉक्टर साहब सच्ची ॻाल्हि आहे, पर कुझु फियूं त घटि कयो जो ग़रीब माण्हू डॉक्टरनि खां दवाऊं वठी सघनि नहीं। ऐं हिकिड़े माण्हू जे पेर में चपल आहे 40 रुपए जी ऐं फी आहे डॉक्टर जी 1800 रुपया, किथां ॾींदो? ठीकु आहे, अव्हांखे आऊं ॿुधाईंदी हलां त डॉक्टर साहब जी इहा ॻाल्हि ॾाढी बहितरीन हिकिड़ी ॻाल्हि आहे त पाण फ्री में बि ट्रीटमेंट कंदा आहिनि। ऐं वेल, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया, इहा ॻाल्हि बि इन खां बि डिनाए पाण कोन था करे सघूं
त हिकु माण्हू जे पेरनि में 40 रुपए जी जुती हुजे ऐं हिकु डॉक्टर जी फीस जेका आहे उहा 18,000 रुपया हुजे या 1800 रुपया हुजे फॉर एग्ज़ाम्पल, त उहो माण्हू कीअं भला मैनेज कंदो? सर इहो हिकिड़ो कड़ो सच आहे। जी जॾहिं समाज जूं तरजीहूं तब्दील थी वञनि, जॾहिं समाज जेको लफ़्ज़ पहिरियों आहे न हैव एंड हैव नॉट जे चक्कर में अची थो वञे, त पोइ इहे शयूं थियनि थियूं। इहा हिकिड़ी बदकिस्मती आहे। ऐं साईं जो जेको सुवालु आहे उहो तमामु बहितरीनु सुवालु आहे, पर आउं उते हिकिड़ी शइ जेकॾहिं साईं खे गिरा न गुज़रे त हिकिड़ी शइ अर्ज़ु कंदो हलां, जॾहिं असां पंहिंजे इदारनि जी मालिकी ख़तमु था करे छॾियूं, उन महिल छा थो थिए, पोइ इहे सभु शयूं जनम वठनि थियूं, जो तव्हांजे अंदरि एॾो वॾो डिफरेंस थो थी वञे। साईं खे डॉक्टर साहिब जी फीस नज़र अची वई, वधियल भाण जो अघु नज़र न आयो, वधियल पेट्रोल जो अघु नज़र न आयो, वधियल अटे जो अघु नज़र न आयो, वधियल जेके रोज़मरे जी शयूं उन्हनि जा अघु नज़र न आया। कॾहिं उन्हनि ते हाणे इन ते हिकिड़ो लफ़्ज़ अचे थो, लर्नड हेल्पलेसनेस। माना जॾहिं असां मायूसियूं नाउमीदियूं सिखी वठूं था ऐं उन्हनि खे असीं पंहिंजे रवैयनि जे अंदरि जेको आहे उनजो हिसो ठाहे था छॾियूं, त पोइ ईअं थिए थो। मूंखे सुठी ॻाल्हि आहे साईं जेका ॻाल्हि कई त जेकॾहिं 1800 रुपया फीस आहे, तव्हांखे ॿुधाईंदसि त जी सर माफ़ कजो, ऐं पहिरीं ब्रेक वठां ऐं उन खां पोइ पाण कंटिन्यू कंदासीं। बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे, वरी न करे तॾहिं बि महीने जेकॾहिं काउंट कजे त 1800 रुपए खां 18,000 ताईं वञी उहो माण्हू पहुचे थो। ऐं हिकु ग़रीब माण्हू उनखे घर जो गुज़र सफ़र बि करिणो आहे, ऐं उन खां अलावा वरी डॉक्टर्स जूं फीस ऐं वरी दवाऊं ऐं सभु शयूं जॾहिं मिक्स थी वेंदियूं आहिनि त यकीनन ॾाढो मुश्किल हूंदो आहे हिकिड़े गाॾे खे धिको ॾियणु। व्यूअर्स नंढड़ो ब्रेक आहे, बिल्कुलु शॉर्ट ब्रेक आहे, अवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ॾाढी सुठी ॻाल्हि डिस्कस थिए पई, हिकु आम माण्हू, हिकु ग़रीब माण्हू ऐं हिन समाज जा घणा सारा मसइला, फैमिली जा मसइला, ख़ानदान जा मसइला, हिकु माण्हू जा पंहिंजा पर्सनल मसइला, ऐं पोइ वरी न चाहींदे बि जॾहिं हुनखे डॉक्टर ॾे वञिणो पवे थो त हुनखे सोचणो पवे थो त हाणे आउं पंहिंजे लाइ कयां या पंहिंजे घर भातियुनि जे लाइ कयां। सो अगेन कॉलर आहिनि, उन्हनि खे बि शामिल कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अवांखे आउं भलीकार चवां थी। जी जी अवां पंहिंजो नालो ॿुधायो। डॉक्टर शानवाज़ दल साहब गेस्ट आहिनि तव्हांजा अॼु? जी हा, अवां पहिरीं पंहिंजो नालो ॿुधाईंदा, किथां खां अवां ॻाल्हायो पिया, ऐं पोइ तव्हांजो सवाल असां ज़रूरु ॿुधंदासीं। जी मां डॉक्टर ज़ैनुल आबिदीन अब्दुल थो ॻाल्हायां लारकानी खां। तव्हांखे भलीकार चऊं था। जी लॻो मां साईं जन सां रहियो आहे, मुंहिंजो तालुक़ु साईं शानवाज़ दल साहब सां। ठीकु। So I was in stress 2 years back. Okay. So I was when someone recommended me to the sir. मूंखे साईं जन जो नालो चयो। फाइन फाइन। मां साईं जन ॾे मां वियुसि, साईं जन मुंहिंजो क्योर कयो, इलाज कयो, ऐं अल्हम्दुलिल्लाह उन खां पोइ मां PhD कंप्लीट कई। ज़बरदस्त, कांग्रेचुलेशंस। तो साईं जन खे जो मां ॾिठो त मूंखे अॼु ख़ुदि 2 साल पहिरियां वारो ज़मानो यादि अची वियो। तो मां चयो त कॉल कजे, साईं जन सां ॻाल्हाइजे। जी हा, महिरबानी साईं, महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी। मिठा हा सर, तव्हांजा लख कुर्ब। आई एम तव्हांजे प्लीज्ड टू करे सी। मां PhD कंप्लीट कई। जज़ाकल्लाह। मां थोरो स्ट्रेस में हुयमि, तव्हां मुंहिंजी जेको आहे सुठे नमूने सां जेको आहे सो कई, इलाज कयो, कंसल्टेशन कई, ऐं हाणे मां ज़ोलॉजी में PhD कंप्लीट करे चुको आहियां। माशाअल्लाह माशाअल्लाह। हाणे लुकिंग फॉरवर्ड त काथे जॉब जे लाइ। इंशाअल्लाह। ओके जी, ओके। थोड़ा सा दुआऊं तव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां जे लाइ, ऐं इंशाअल्लाह कुछ तव्हां ज़िंदगी में यकीनन बहितर कंदो। जी प्लीज तव्हां कंटिन्यू कयो, मूंखे लॻो त कॉल ड्रॉप थी चुकी आहे। इंशाअल्लाह। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। थैंक यू बा, थैंक यू बा। जी
सो आई थिंक हाणे कॉल ते मौजूद कोन आहिनि, सो इहा तव्हांजी सिर्फ़ सक्सेस आहे। मां तव्हांखे बि खोड़ सारियूं मुबारक ॾींदमि। जज़ाकल्ला। बुनियादी तौर ते ॾिसो, असां जे समाज में रहूं पिया न, उन जेको आहे न सो मायूसी सिखी वरिती आहे। हा हा, मूं हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो त असां पंहिंजे इदारनि जी मालिकी नथा करियूं। अच्छा, असां जेके डॉक्टर्स आहियूं न, उन्हनि खे बि शौक़ु न हूंदो आहे त पंहिंजी फीस वधायूं। तव्हांखे ॿुधी ताजुब थींदो त मूं 15 साल पंहिंजी फीस हिकु जेतिरी रखी ऐं उनखां पोइ बि 200 रुपया वधाई। ठीकु आहे, त उहो मुंहिंजे जेको लास्ट 20 years जो टेन्यूर आहे, उन में मूं सिर्फ़ु हिकिड़े दफ़ा फीस वधाई ऐं उहो 200 रुपया वधाई। उनखां पोइ हाणे इहे चवणु बि खपे हली न खपे त असां वटि रोज़ जे बुनियाद ते हली केतिरा माण्हू ईंदा आहिनि। तव्हांखे रिसेंटली मूंखे इहो दिलि जो आर्ज़ो थियो, उनखां पहिरीं आउं 4 कैंप्स करे चुको हुउसि। मातली में असां कैंप कई जिते असां 730 मरीज़ ॾिठा। मूं 11 कलाक वेही कमु कयो, माना सिर्फ़ु 15 मिंट लंच जो हो ऐं वॉशरूम बसि हिकिड़े दफ़ा। 11 कलाक कमु कयो, 730 माण्हू साइकेट्री जे ॾिसणु, उन्हनि खे दवायूं मुफ़्त में ॾिनियूं। ऐं न उनजो उते जा इलाइक़े जा माण्हू गवाह आहिनि। उनखां पोइ असां बिपुखास में कई जिते असां 170 माण्हू ॾिठा। उनखां पोइ असां टंडोलायार में कई हिकिड़े इदारे में, उते असां 166 माण्हू ॾिठा, उन्हनि खे दवायूं ॾिनियूंसीं। उनखां पोइ असां ॿिए हिकिड़े इलाइक़े में कई कैंप, ऐं हाणे वरी 6 तारीख़ ते या 7 तारीख़ ते आउं थरपारकर वञी कैंप कंदुसि। ज़बरदस्त। ऐं उनखां पोइ पहिरीं 6 ते पहिरीं मुंहिंजो लेक्चर आहे ख़ुदकुशियुनि जे बारे में, त उहो मुंहिंजो डॉक्टर्स सां ऐं LHV सां आहे सांगड़ ज़िले में, डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में। ऐं उनखां पोइ 7 तारीख़ ते मुंहिंजी कैंप आहे थर जे अंदरि। ऐं उनखां पोइ असां रिसेंटली 5 खां 8 कैंपनि वरी थोरो त डॉक्टर्स मूंखे अलाउ न पे कयो त को आउं एतिरो कमु कयां, स्ट्रेस वठां, पर मुंहिंजो आउं त असां उहे रूह आहियूं जेके विरची न वेहण वारा आहियूं। हाँ, बिल्कुलु। ऐं ख़िदमत खे। अच्छा, ॿी हिकिड़ी ॻाल्हि आउं ऐलाननि थो चवां, जेका मुंहिंजी सुठाई आहे या ख़राबु ॻाल्हि आहे, उहा इहा आहे त मुंहिंजो टेलीफोन जेको आहे न, उहो राति जो 4 बजे बि अटेंड थींदो आहे। कंहिंखे तकलीफ़ हूंदी आहे, ऐं 4 बजे बि माण्हुनि जी ॻाल्हि ॿुधंदो आहियां। ऐं आउं बिना कंहिं पैसनि जे ऑनलाइन कंसल्टेशन कंदो आहियां पूरे पाकिस्तान में किथे बि। त चवण जो मक़सदु इहो आहे त सभु आङुरियूं बराबरि कोन आहिनि। ऐं जंहिं दिलि जे डॉक्टर खे आउं ॾेखारणु वियुसि हुनजी 6000 रुपया फीस हुई। ऐं चवण जो मक़सदु इहो आहे त हिकिड़ी जेका टेस्ट हुई आउं कराइणु वियुसि उहा 32,000 रुपए जी हुई। हूंद हुई त मूं कराए वरिती, पर असां जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयूं न, पंहिंजे इदारनि जी मालिकी नथा करियूं। जेकॾहिं असां पंहिंजे सरकारी अस्पताल जी मालिकी करियूं, असां पंहिंजे स्कूल जी मालिकी कयूं, असां पंहिंजे मुख़्तियारकार ऑफिस जी मालिकी करियूं, जीअं असां पंहिंजी ॿनी जी मालिकी था करियूं, पर उन में बि जेकॾहिं को ख़राबु गाह थो फुटे त असां हुनखे दवा था हणूं या हुनखे कढी था छॾियूं। या जेकॾहिं को पखी पखणु असांजे अनाज ते अचे थो त असां हुनखे हकले था छॾियूं। ईअं असां पंहिंजे समूरनि रवैयनि में ज़िमेदारी जो अहसासु करे, जेकॾहिं सरकारी सतह ते जेके इदारा आहिनि उन्हनि खे ओतिरी ही दिलि सां, मास्तर पढ़े नथो असां चवंदा असांजो मसइलो न आहे, डॉक्टर अचे नथो ड्यूटी ते असांजो मसइलो न आहे, ऐं जेकॾहिं ऑफिस में साहिब नथो अचे तॾहिं बि असांजो मसइलो न आहे, ऐं हुकूमत रोज़ बि रोज़ अघु वधाईंदी वञे पियो, असांजो मसइलो न आहे। हा, असां जंहिं समाज जो हिसो आहियूं न, ॾिसो उनजे अंदरि हिकिड़ी कावड़ आहे, रद्द अमल आहे, पर उहो रद्द अमल हकारियत तरफ़ हुजे ऐं इज्तिमाई हुजे। हिते इनफरादी अची वियो आहे। जॾहिं इनफरादी सोच अचे थी न त पोइ मुआशरा तरक़ियूं नथा कनि, पोइ फर्द तरक़ियूं कनि था, उहे पंहिंजे मटीरियल में था कनि। ऐं असांखे छा करिणो आहे, हिन लाइ गॾियल तौर ते सोचणो आहे। हीअ जेका तव्हां कावश पिया कयो, असां ॻाल्हायूं पिया, या जेको असांजा नाज़रीन असांखे ॿुधनि पिया, इहा हिकिड़ी गॾियल कोशिशि आहे। त इन गॾियल कोशिशि जे अंदरि असांखे समाज जी हिकिड़ी नई अॾावत करणी आहे। जॾहिं उहो समाज हिकिड़ी नई अॾावत मां गुज़रे थो, जॾहिं उहो समाज उनजा जेके तानी पेटो आहे उहो नए सिरे सां ठहे थो, त पोइ छा थो थिए, पोइ ओसर थी थिए, पोइ तरक़ी थी थिए, पोइ हिकिड़ो नओं जहान जुड़े थो। मां यकीन रखां थी, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया त समाज ईअं ई उभरंदा आहिनि, ईअं ई उसरंदा आहिनि जॾहिं असां गॾु हूंदा आहियूं, यूनाइटेड हूंदा आहियूं, असांजो हिकु आवाज़ु हूंदो आहे ऐं असां इज्तमाही हिकु
हक़ जे लाइ या असांजा जेके बुनियादी हक़ आहिनि उन्हनि जे लाइ असां गॾिजी कोशिशूं कंदा आहियूं। ऐं मां इन ॻाल्हि ते बि यकीन रखंदी आहियां त अव्हांजे आवाज़ में ॾाढी ताक़त हूंदी आहे। आवाज़ खे मां नथी सम्झां त ईअं सप्रेस करे सघिजे थो। हा, कुझु कंडीशन्स हूंदियूं आहिनि सर, जॾहिं सिविल सोसाइटी बि चुप थी वेंदी आहे, जंहिंजे लाइ असां ॻाल्हाईंदा आहियूं उहे माण्हू बि चुप थी वेंदा आहिनि, या हाई अथॉरिटीज़ जे तरफ़ खां असांखे को लीगल पेपर ॾेखारियो वेंदो आहे त पोइ उते किथे न किथे माना इन आवाज़ खे धकु लॻंदो आहे। पर मां ईअं नथी चवां त उन आवाज़ जो असरु ख़तमु थींदो आहे। सो जिथे बि उणायूं पैदा थियनि थियूं, जिथे असांखे तकलीफ़ अचे पई, असांजे माण्हुनि खे तकलीफ़ अचे पई, त ॾिसो ॻाल्हाइण जो हक़ु हर इंसान खे आहे। ऐं असांजा कानून, असांजा इदारा इन ॻाल्हि जी असांखे इजाज़त बि ॾियनि था त असां ॻाल्हायूं ऐं सही ॻाल्हायूं, सही जे लाइ ॻाल्हायूं। इते माना सोचण जी ज़रूरत आहे, इते असांखे हिकु थियण जी ज़रूरत आहे। अच्छा, मां थोरो साइकोलॉजिकली अव्हां खां ॼाणणु चाहींदसि ऐं चाहींदसि त असां थोरो ॼाणे सघूं त हिकु माण्हू जेको प्रिटेंड करे पियो त मां ठीकु आहियां, हिकु माण्हू जेको ॿुधाए पियो त मुंहिंजो एक्ट सही आहे, उन जे पोयां साइकोलॉजिकल छा रीज़न्स आहिनि ऐं उन माण्हूअ खे सही दग ते आणण जे लाइ साइकोलॉजी असांखे कीअं थी सम्झाए? ॾिसो, आउं तव्हांखे ॿिनि लफ़्ज़नि में ॿुधायां थो। नफ़्सियात जेका साइकोलॉजी जंहिंखे तव्हां चओ पिया उनजी डेफिनेशन वसफ़ जी, त मेंटल प्रोसेस ऐं बिहेवियर जी स्टडी। सही, तव्हां सोचियो उहो तव्हांजो मेंटल प्रोसेस आहे, ठीकु, ऐं जेको तव्हां एक्शन कयो उहो तव्हांजो रवैयो आहे, बिहेवियर आहे। विदाउट एनी डाउट, यस। ठीकु आहे। नफ़्सियात इन्हनि ॿिनि कंपोनेंट ते कमु करे थी। हाणे अचो हिकिड़ो इहो कंपोनेंट आहे, असां सम्झी वियासीं त असां जेको सोचियो उनजो इल्मु ऐं जेको असां उन सोच जे आधार ते जेको रवैयो अख़्तियार कयो उनजे इल्म खे असां नफ़्सियात था चऊं। ठीकु थी वियो। उन खां पोइ जॾहिं उन सोच उन ठीकु आहे, जी, जे उन सोच ऐं उन वीचार जे विच जे अंदरि जेकॾहिं को बिगाड़ पैदा थो थिए त उहो थींदो वञी एबनॉर्मल, गैर सालिम, गैर सेहतमंद। त उन खे असां बीमारी था चऊं। हाणे जीअं तव्हां हिकिड़ो माण्हू चयो त आउं ठीकु आहियां, सॼो समाज ख़राबु आहे, हा, कंडीशन आहे हिकिड़ी कंडीशन ठीकु आहे, आहे। त असां उनखे बीमारी करे खणूं न। अच्छा ॾिसो, हिकिड़ो माण्हू कूड़ ॻाल्हाए थो, असां हुनखे बीमारी नथा तसवर करियूं, पर नफ़्सियात चए थी उहा बि हिकिड़ी बीमारी आहे। हिकिड़ो माण्हू पंहिंजो पाण खे पॾाए थो त आउं हीअं आहियां, आउं हीअं, आउं हीअं, त उहा बि हिकिड़ी बीमारी आहे। सही पिया चओ। हिकिड़ो माण्हू जेको आहे न सो मायूस थी वेहे थो, असांखे बज़ाहिर छा थो थिए, तव्हांखे ताहिरा ॿुधी ॾाढो ताजुब थींदो त जेसि ताईं मरीज़ मारधाड़ नथो करे, जी हा, जेसि ताईं तोड़ फोड़ नथो करे, तेसि ताईं असां हुनखे ज़हनी मरीज़ मञूं ई कोन था। असांजे अंदरि हीउ ॾिसो, हिकिड़ी तव्हां चेंज आंदी आहे, जेके प्रोग्राम्स था थियनि न उन्हनि जे अंदरि हिकिड़ी चेंज आई आहे। हाणे डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधायो न, हाणे इहो हिकिड़ो पॉज़िटिव जेस्चर हुयो। हा, मूंखे ॾाढी ख़ुशी थी, त यकीन हुन कयो, तमामु घणी हिकिड़ो ख़ुशी थी। PhD स्कॉलर आहे, उन इन शइ खे इक़रार कयो त मूंखे ज़हनी दबाव हुयो। इट्स अ बिग, तव्हांखे ॿुधी ॾाढो ताजुब थींदो त असांजा जेके लेटर पैड हूंदा आहिनि, असां दवा लिखंदा आहियूं न, उन जे मथां असांजी डिग्रियूं, असांजी तस्वीरूं, असां नाला, असांजे जेके दिमाग़ जा फोटू नाला, माण्हू उनखे कटे छॾींदा आहिनि। चवनि डॉक्टर साहिबु, माण्हू चवंदा त तव्हां चरियुनि जा डॉक्टर वटि आहियो। मूं चयो न बाबा, असां रवैयनि जा डॉक्टर आहियूं, असां तव्हांजे सोच खे सुधारण वारा डॉक्टर आहियूं, सुधारण वारा डॉक्टर, असां बिहेवियरिस्ट आहियूं। बिल्कुलु असां नए समाज जी जेका नई अॾावत आहे उनजे अंदरि साइकेट्रिस्ट न पर बिहेवियरिस्ट आहियूं। असां माण्हुनि जे रवैयनि जी नए सिरे अॾावत था करियूं। त पोइ ॾिसो, उहो जॾहिं मरीज़ जी लेवल ते पहुची थो वञे न, पोइ उहो मदद नथो ॻोल्हे, पोइ उन वटि अदर मीन्स था अची वञनि, पोइ उहो नशनि में वञे थो, उहो मुख़्तलिफ़ समाजी बुराइनि में वञे थो। अच्छा सर, हितां खां ई कंटिन्यू कंदासीं, पर वक़्तु न्यूज़ ब्रेक जो थी वियो आहे। सो हलूं था, वरी न्यूज़ ॿुधूं था, नई ताज़ी छा आहे, वरी पोइ वापसि अचूं था पंहिंजे प्रोग्राम सुबुह महराण में।